ऐं जेको कुझु हिन टाइम मां नज़र अचां थो न तबलीग वारा सबबु थिया आहिनि, तबलीग वारा सबबु थिया आहिनि, फज़ुल अल्लाह ताला कयो आहे। हे पहिरियों मुंहिंजी हे कंडीशन हुई, पहिरियों मुंहिंजी कंडीशन ॿी हुई। मूंखे कंहिं तबलीग वारा ॾिसो ज़बरदस्त तबलीग वारा ॻाल्हि कंदा आहिनि। तबलीग वारनि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि ज़बरदस्त, हिकिड़ी कहिड़ी इन ॻाल्हि में साईं उन्हनि खे वोंट आहे, अल्लाह खां थींदो आहे, अल्लाह जे ग़ैर खां कुझु न थींदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्श कदम ते ॿिन्हिनि जहान जी कामयाबी, इहा ॻाल्हि तबलीग वारनि जी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ईअं साईं तबलीग वारा असांखे दावत, मूंखे हिकिड़ो दफ़ो को दावत ॾिनो, इन में साईं पोइ मां सिरोज़े ते हलियो वियुमि 3 ॾींहं साईं सिर्फ़ु 3 ॾींहं जीअं हलियो वियुमि न, 3 ॾींहं वरी मोटी जॾहिं आयुमि नमाज़ शुरू कयुमि, नमाज़ मां जेको आहे पोइ पढ़ंदो रहियुमि। पोइ अहिड़ी तरह जॾहिं सोबत, जॾहिं नेक माण्हुनि सां सोबत थींदी आहे न, साईं आमदीन खे अल्लाह ताला जज़ाए ख़ैर ॾिए। हिन मस्जिद जो जेको आहे पेशवम थी करे गुज़रियो आहे, अल्लाह ताला उनजी जेको आहे क़बरुनि ते हज़ार जेको आहे रहमतूं नाज़िल अता फ़रमाए। अक्सर मां साईं खे ख़्वाब में ॾिठो आहे त साईं मस्जिद में बीठो आहे, बहितरीनु साईं खे जुबो पातल आहे। तक़रीबन मां साईं खे 10 दफ़ा ख़्वाब में मां ॾिठो आहे। अल्लाह ताला कमी पेश माफ़ करे, 10 दफ़ा साईं खे मां ख़्वाब में ॾिठो आहे। 10 ई दफ़ा ईअं ॾिठो आहे त साईं किथे ॿारनि खे पढ़ाए थो, साईं खे सफ़ेद जुबो पातल आहे, कंहिं मस्जिद में वेठो आहे, किथे तालीम थो कराई, किथे ॿारनि खे सबक़ थो ॾिए। हे साईं अल्लाह साईं गुज़री चुको आहे साईं हिन मस्जिद में, 40 साल साईं जी ख़िदमत हुई। पोइ साईं आमदीन पोइ ॻाल्हि हिकिड़े दफ़े कयईं त माना चईं त अल्लाह ताला पर उहो हक़ माफ़ न कंदो आहे। हाणे साईं मां नई जो तबलीग में आयुमि त साईं मां त हाणे उन टाइम त को फ़रिश्तो न हुयुमि न, एतिरी वॾी तक़वा बि त न हुई न। पोइ साईं चयो अल्लाह पर माल जेको आहे उहो माफ़ उहो नाहे कंदो, जंहिंजा पैसा रहियल अथव साईं चयो लिखो, साईं बुक ते चाढ़ियो लिखो। साईं मस्जिद में वेठो आहियां, हक़ीक़तनि में मां पैसा लिखियमि, फ़िलाणे जा हेतिरा, फ़िलाणे जा हेतिरा, फ़िलाणे जा हेतिरा, फ़िलाणे हेतिरा। मां बाक़ाइदा हिकिड़ी लिस्ट तयारु कयमि, लिस्ट तयारु करे पैसा अल्लाह ॾींदो वियो। मां उन हरमान जा कर्ज़ जेको आहे उहो पैसा उनखे ॾींदो वियुमि। हालांकि उन्हनि खे बि ख़बर न हुई, उन्हनि खे ख़बर न हुई त को हिन नौजवान जा असांजा को पैसा आहिनि। हे ॾिसो जॾहिं नेक माण्हुनि सां जॾहिं सोबत थींदी आहे न, असरु इहो ज़ाहिर थींदो आहे, असरु इहो ज़ाहिर थींदो आहे। त हे सॼी अक्सर जेकी बरक़त आहे न, हे हिन टाइम जेको कुझु मां तव्हांखे नज़र अचां थो न, इन जे पोयां असली हथु जेको आहे उहो तबलीग वारनि जो आहे। उन्हनि जी हे जेकी महिनत आहे, इन महिनत सां जेको अॼु मां मेंबर ते वेठो आहियां ऐं तव्हां जेको आहे 100 जी तादाद में हेठि वेही करे जेको मां बयानु था ॿुधो, एतिरो साईं जेको हे ख़ैर वारो कमु आहे, एतिरो जेको आहे हे भलाई वारो कमु आहे। ऐं ईअं ई जेको आहे उहो ज़िंदगी जेको आहे मुंहिंजी चेंज थी वई। त पंहिंजी ज़िंदगियुनि खे असां जेको आहे उहो चेंज करण वारा थी वञूं। तौबा इस्तग़फ़ार साईं, तौबा बि कयूं, इन खां बाद में जेकी आहे छा कयूं, इस्तग़फ़ार कयूं। पोइ हिते जेकी ज़िंदगी गुज़री चुकी आहे न, जेकी साईं गुनाह थी विया आहिनि, साईं अल्लाह खां तौबा इस्तग़फ़ार तलब कयो। माल आहे न पर पैसो मां तव्हांखे सभिनी खे नसीहत हिकिड़ी कयां थो, कंहिंजा बि पैसा रहियल अथव न, लिखो, पैसा लिखो। यकीन कयो हिते ॾियणु आसान आहिनि, हिते पैसा इंतिहाई ॾियणु आसान आहिनि। आख़िरत में जेको हिसाबु किताबु थींदो न, आख़िरत में जॾहिं तव्हांजी नमाज़ कटींदा, आख़िरत में फ़रिश्ता जॾहिं तव्हांजी जेको आहे रोज़ा कटींदा, जॾहिं तव्हांजी क़ुर जी तिलावत कटींदा, उन टाइम तव्हां चवंदव असां तबाह थी वियासीं। अॼु त असां जेको सफ़ा ज़लील थी वियासीं, असां वटि का शइ बची न आई। आख़िरत खां ॾियण खां बहितर आहे हिते ॾेई जान छॾायो। छा पैसा हूंदा, लख रुपयो कंहिंजे मथां हूंदो, कंहिंजो लख रुपयो माल खाधो हूंदो, कंहिंजा 2 लख हूंदा, 3 लख हूंदा। कंहिंजी चोरी कई आहे न, चोरी यादि आहे न, चोरी यादि आहे न, ॾेई छॾियो साईं, उहा शइ न आई साईं, रक़म ॾेई छॾियो। कंहिंजी मोबाइल चोरी आहे न, 30,000 जी कंहिंजी मोबाइल आहे, हिन टाइम उहे पैसा ॾेई छॾियो। साईं हे ॻाल्हि अगरि कोई बि जमायती इन ॻाल्हि खां नाराज़ न थिए त साईं असांखे चोरियुनि जे बारे में ॿुधाए थो। कुल्लु बनी आदम ख़ताउन वो ख़ैरुल ख़ताइन तव्वाबून, हर बनी आदम ख़ताकार आहे, लेकिन बहितरीन ख़ताकार उहो आहे जेको पंहिंजे ख़ता जे मथां तौबा करे। त साथी जेको आहे उहो कंफ्यूज़ न थियनि त मां कंहिंखे जेको आहे चोर असुल बि उहो नथो चवां, पर चवां थो इंसानु आहे। ख़ता तव्हां खां बि सादिर थी हूंदी, ख़ता मां खां बि सादिर थी हूंदी। इन ख़ता जो हिते अज़ालो करायो, जान छॾायो हिते, आख़िरत में वॾो जेको आहे उहो नुक़सानु थींदो।
आख़िरत में तमामु वॾी हो जेकी आहे वो मथे जे मथां हो जेकी आहे ज़िलत खणी पवंदी।